सिंध का एक बहुत ही सीरियस इशू सिंधी मुहाजिर है। ये ऐसी दो कौमें हैं जो 71 सालों से साथ रहने के बावजूद साथ नहीं है। आज हम इसी इशू पर बात करेंगे कि आखिर सिंध के लोग मुहाजिरों को अपना भाई तस्लीम क्यों नहीं करते। आखिर वो भी तो सिंध के बेटे हैं। हमने स्टूडियो में दावत दी है मिस्टर सिंधी को। आज हम इनसे मालूम करते हैं कि आखिर ऐसा क्यों है। वेलकम मिस्टर सिंधी। महिरबानी साईं। क्या आप उर्दू में बात कर सकते हैं? करे सघां थो, पर असां वटि पंहिंजी ॿोली आहे जेका उर्दू खां हज़ारें साल पुराणी आहे। तव्हांखे सिंधी ॻाल्हाइण ते एतराज़ हुजे त ॿुधायो, प्रोग्राम खे हिते ई बंदि कयूं। नहीं, मैं तो बस ऐसे ही पूछ रहा था क्योंकि प्रोग्राम उर्दू में है तो बेहतर होगा कि आप भी उर्दू में बात करें। तव्हां उर्दू में सवाल कयो, आउं सिंधी में जवाबु ॾींदुसि। तव्हांजा सवाल तव्हांजा ॿाहिरि सम्झी वेंदा ऐं मुंहिंजा जवाब मुंहिंजा ॿाहिरि सम्झी वेंदा। मिस्टर सिंधी, क्या आप ज़िद्दी नहीं हैं? हाँ, ज़िद्दी आहियां, छो त सिंधी आहियां। अच्छा, हमें बताएं, बंटवारे के बाद जो उर्दू स्पीकिंग भारत से सिंध आए उनसे आपको क्या तकलीफ है? असांखे तकलीफ़ हुजे हा त इन्हनि खे वेलकम छो कयूं हा। लेकिन हालात तो यही बता रहे हैं कि आप लोगों ने इन्हें अपना भाई तस्लीम नहीं किया। भाउ तस्लीम करे त इन्हनि खे वेलकम कयोसीं, पर इन्हनि भाइरनि वारो हक़ अदा न कयो। क्या आपका रवैया इन लोगों के साथ सोतेले भाई जैसा नहीं रहा? छा इन्हनि कॾहिं सिंध धरती खे पंहिंजी जीजल माउ करे सम्झो आहे? छा इन्हनि कॾहिं असांखे पंहिंजो भाउ करे सम्झो आहे? ये भी तो सिंध में पैदा हुए, जैसे आप सिंध के बेटे हो वैसे ये भी है। चवण ऐं थियण में फ़र्क़ु आहे। चवण में त 71 सालनि खां पंहिंजा हुक्मरान बि चवंदा पिया अचनि त बसि हाणे तरक़ी थींदी। पोइ तरक़ी थी। जेकॾहिं ही सिंध खे पंहिंजी धरती सम्झनि हा त सिंध जे हक़नि जे लाइ सिंधी क़ौम सां गॾु हुजनि हा। सूबे जी हवस में पंहिंजे पाण खे ईअं तबाह कोन कंदा। लेकिन जब एक धरती पर रहना है तो भाई बनकर क्यों नहीं रहते? तव्हां साबित करे ॾेखारियो त ही असांजा ॿाहिरि आहिनि, असीं तस्लीम करियूं था। इसमें साबित करने की क्या बात है? इनके बाप दादाओं की कब्रें यहाँ पर हैं, इनकी अपनी पैदाइश यहाँ हुई, और क्या सबूत चाहिए आपको? सिंधी थियण को एॾो सवलो कोन्हे। जेकॾहिं असां भाउ सम्झी इन्हनि खे वेलकम कयो त इन्हनि जो फ़र्ज़ु हो हे भाउ वांगुरु असांजो साथ ॾींदा। असांजी तारीख़ मां ही वाक़िफ़ न आहिनि। सक़ाफ़त इन्हनि खे जहालत थी लॻे, ॿोली इन्हनि खे सम्झ में कोन थी अचे, ऐं तव्हां चओ था ही असांजा भाइर आहिनि। 47 खां वठी 2019 ताईं तारीख़ उथराए ॾिसो, इन्हनि भाइरनि जा ॾिनल हक़ तव्हांजे साम्हूं अची वेंदा। लेकिन सिंध पर जितना हक़ आपका है उतना तो इनका भी है। कीअं हक़ आहे ॿुधायो? 1977 वारे दौर में जॾहिं असां घचियुनि मां लाश पे कया त इन्हनि भाइरनि ख़ुशी में रक़्स पे कया। 1 यूनिट खां वठी MRD तहरीक ताईं कॾहिं बि इन्हनि भाइरनि असांजो साथ कोन ॾिनो। सिंधी क़ौम पंहिंजे हक़नि लाइ जाखोड़ींदी रही, विढ़ंदी रही, कतल थींदी रही, ऐं हे कराची जे बंगलनि में पार्टियूं ऐं ऐश कंदा रहिया। सुखनि में त दुश्मन बि वाह वाह कंदो आहे, पंजनि जी ख़बर ॾुखनि में पवंदी आहे। हिन पूरी तारीख़ में को हिकु वाक़ियो बेड़ो ॿुधायो जंहिंमें इन्हनि भाइरनि असांजो साथ ॾिनो हुजे। असीं इन्हनि खे हक़ ॾियण लाइ तयारु आहियूं। लेकिन मिस्टर सिंधी, ये भी तो है कि कराची को बनाने में इन लोगों का बड़ा हाथ है। कराची खे ठाहिण न, कराची खे फिटाइण में इन्हनि माण्हुनि जो हथु आहे। रोशनियुनि जे शहर खे लाशनि जे शहर में इन्हनि माण्हुनि तब्दील कयो। टारगेट किलिंग किथां शुरू थी? चाइना कटिंग किथां शुरू थी? हथाखोरी किथां शुरू थी? अगवा बराए तावण जी कहाणी किथां शुरू थी? तव्हांखे सभु ख़बर आहे, पोइ हक़ीक़त खां मुंहुं छो था मोड़ियो? इन्हनि खे छॾियो। तव्हां उर्दू मीडिया वारनि सिंध सां छा कयो आहे? यादि कयो, जॾहिं अल्ताफ़ हुसैन जो टेलीफोनिक ख़िताब पूरी उर्दू मीडिया ते लाइव टेलीकास्ट थींदो, ॿिए तरफ़ सिंध जे मासूम न्याणियुनि जा क़तल बि तव्हांजे चैनल ताईं कोन पहुचंदा हुआ। मीडिया पाकिस्तान में रहने वाली हर कौम की नुमाइंदगी करती है। इहो त आउं बि चवां पियो, मीडिया खे हिते रहंदड़ तमामु क़ौमनि जी नुमाइंदगी करणु खपे, पर तव्हां ईअं नथा करियो। सिंध जे शहर कराची में चैनल खोले तव्हां पंहिंजी रोज़ी करियो था। तव्हां फारूक सत्तार या वसीम अख्तर सां गॾु 2-2 कलाक जा टॉक शोज़ कंदा आहियो। कॾहिं असांजे सिंधी हीरोज़ जी हिमत अफ़ज़ाई कई आहे? ॿियनि खे छॾियो, असांजे अवार्ड याफ़्ता माण्हू नूर हालाई या माजिद भुरगड़ी खे घुराए कॾहिं 10 मिंटनि जो प्रोग्राम कयो आहे तव्हां? आख़िर में आउं बसि एतिरो ई चवंदुसि, जेकॾहिं असां भाइर सम्झी उर्दू स्पीकिंग खे वेलकम कयो त इन्हनि खे बि भाइर सम्झी साथ ॾियणु खपे हा। जेकॾहिं असां हिकु थी पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करियूं हा त अॼु हालात मुख़्तलिफ़ हुजनि हा। जेकॾहिं असीं हिकु हुजूं हा त 90 वारो क़तलेआम कोन थी हा। सिंध जा अहिड़ा हाल न हुजनि हा। थरपारकर में बुख जे करे नंढड़नि ॿारनि जा मौत न थियनि हा। यूनिवर्सिटियुनि में मासूम न्याणियुनि जा क़तल न थियनि हा। तो आखिर इसमें कसूर किसका है? इनमें कसूर कंहिंजो कोन्हे। बसि तव्हां असांखे कोन सम्झो ऐं असां हालात खे कोन सम्झो। तव्हां हमेशह फ़ाइदो ॾिसी सिंध धरती खां भॼंदा रहिया ऐं असां सिंधी हमेशह धरती खे जीजल माउ सम्झी ॾुखनि जे ॾेह में बि पंहिंजे सीने सां लाहींदा रहियासीं। तो क्या आप हमेशा ऐसे ही रहेंगे? असां सिंधी अमन पसंद ऐं मोहबती माण्हू आहियूं। असां त तॾहिं त ईंदड़ दुश्मन खे भलीकार चवंदा आहियूं। पर हिकु हक़ीक़त ही बि आहे त अव्हां जे फ़लसफ़े मां असीं नथा ॼाणूं। असीं बसि इन अक़ीदे ते ईमान रखूं था त जेको असां सां नाहे उहो असांजो नाहे।